ओम शांति। हाणे बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप खे मां यादि थी करां। मां आत्मा हाणे बाबा खे मन ऐं बुद्धि जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे मन बुद्धि खे हिकदमि हल्को थी करां। हाणे मां आत्मा बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे बाप आत्माउनि खे हाणे हिन दुनिया में जो कुझु थिए थो हुन जे बारे में यथार्थ सम्झ ॾियण आयो आहे। परमात्मा ज्ञान ॾियण ईंदो आहे न। सत्युग में हिन पुराणी दुनिया जी कोई भी चीज न हूंदी। जेकी हिन दुनिया में अनेक प्रकार जी योनियूं आहिनि, अनेक प्रकार जा जानवर आहिनि। सत्युग में कोई भी अशुद्ध चीज जानवर आदि भी न हूंदा, छोकी हितां जा कई जानवर भी शुद्ध न आहिनि, अशुद्ध आहिनि, मांसाहारी आहिनि। ये हिकु ड्रामो ठहियल आहे। लेकिन मनुष्य हिन ड्रामे खे न ॼाणण जे कारण हिन समय भटकी वियो आहे। सम्झ कोन अथसि कि आख़िर हिन दुनिया जो आख़िर थींदो छा। छा ये दुनिया ईअं ई हुई पहिरियों खां या हाणे ईअं थी आहे। बाबा चए थो साहूकारनि वटि मकान फर्नीचर आदि ऊंचो हूंदो आहे, ग़रीबनि वटि कमु हूंदो आहे, घटि हूंदो आहे। छोजी बाबा चए थो भल अॼु जा माण्हू ख़ुदि खे ईअं साहूकार सम्झनि था असां वटि ॾाढी सुठी चीज़ूं आहिनि। लेकिन सत्य जे हिसाब सां त सभी ग़रीब आहिनि। पुरानी दुनिया रावण राज्य जो आहिनि। जो भी जीव जंतु नाग बलायूं आहिनि सभु नुक़सान करण जी आहिनि। बल माण्हू नागनि खे भी भॻवान जे रूप में पूजनि था। लेकिन नाग कोई भॻवान थोड़ी हूंदो आहे। नाग पंचमी ॾींहुं नाग खे भॻवान जे रूप में पूजदा आहिनि माण्हू। लेकिन बाबा चए थो ये नाग बलायूं त सभु नुक़सान करण वारियूं आहिनि न। हिननि में मां कीअं थी सघंदो। मनुष्य तमो प्रधान आहिनि त उन्हनि जी बुद्धि भी तमो प्रधान पत्थर बुद्धि थी वई आहे। अहिड़े जीव जंतु जानवरनि में कच्छ मच अवतार में मूंखे विझी छॾियो अथनि, हिन करे ख़ुदि भी अहिड़ा थी विया आहिनि। मूंखे चईंदा आहिनि साप शिव खे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि, मुंहिंजे लिंगनि जे अॻियां साप रखी छॾंदा आहिनि। त मनुष्य आत्मा ख़ुदि भी अहिड़ो थी वियो आहे। आत्मा कोई सांप जे शरीर में न वेंदी आहे। मनुष्य आत्मा जो संस्कार सांप मुआफ़िक थी विया आहिनि। हिकदमि कड़वा ज़हरीली आत्मायूं थी वियूं आहिनि। हिक ॿिए खे ज़हर ई थी विझनि। हाणे अहिड़ी ज़हरीली आत्माउनि खे परमात्मा ॾाढो मिठो ठाहिण आयो। सत्य के स्वभाव संस्कार धारण कराइण आयो आहे। चईंदा आहिनि शंकर विष पीतल, उनजो गलो नीलकंठ ॾेखारियो। हाणे शंकर थोड़ी कई, ये त शिव बाबा असां आत्माउनि जी कड़ाहट खे दूर थो करे न पंहिंजी शक्ति सां। शिव त निराकार आहे, असांजी कड़ाहट पीए नथो। असांजी कड़ाहट पंहिंजी शक्ति सां दूर थो करे। भले हिन दुनिया में वॾा वॾा 40 मंज़िल जा मकान ठाहिनि था। हाणे स्वर्ग में त 40 मंज़िल जा मकान हूंदा ई न। छो जो एॾी वॾा वॾा मकान ठाहींदा कॾहिं किरी पए त दुख भी थिए। ऐं एॾा मकान ठाहिण में सीढ़ी चढ़ण में भी त दुख थींदो न। लहण में भी दुख थींदो। कंहिंखे मथां खां हेठि ॾिसण में भी डपु थींदो। त अहिड़ी दुख जी ॻाल्हि हूंदी न। पहिरीं ॻाल्हि सत्संग में माण्हू भी कम हूंदा त जॻह भी जास्ती हूंदी। त एतिरी 40 मंज़िलनि जो घर आदि ठाहिण जो उहो ई ठाहिणो ई न पवंदो। छो जो माण्हू एॾे वॾा वॾा बिल्डिंग ठाहे करे सोचंदा आहिनि असां जीअं स्वर्ग में आहियूं। माण्हू एॾा वॾा वॾा घर एॾा ऊंचा शांति ॾिसी करे सोचनि इहे त स्वर्ग में आहिनि। लेकिन स्वर्ग में इहे कुझु हूंदो ई न आहे। हाणे इहे सभु रावण जी दुनिया जी रावण जी मत जे अनुसार था ठाहो था।
हाणे बाबा चए थो मनुष्यनि खे पहिरियों त इहो ॼाणणो खपे कि असां आहियूं केरु। दुनिया में बस सामग्री तो एडी ठाहियो था, खुद के स्वर्ग में समझो था, लेकिन ये तो समझो असां आहियूं केरु, असांजो बाप आहे केरु, ऐं स्वर्ग जी स्थापना केरु कंदो आहे? स्वर्ग जी स्थापना परमात्मा कंदो आहे। परमात्मा त हिन समय सृष्टि ते आहे ई न, त स्वर्ग कीअं थी इहे दुनिया? हाणे तव्हां ॿार ॼाणियो अथव न, आत्मा परमात्मा जो रूप विंदी हूंदो आहे, लेकिन पार्ट सभिनि आत्माउनि जो अलॻि अलॻि आहे। सभी आत्माऊं ऐं परमात्मा जो रूप हिकु जहिड़ी आहे। अगरि आत्माऊं अखियुनि खां नज़र अचनि, लेकिन नज़र ईंदियूं न आहिनि। दिव्य दृष्टि सां आत्माउनि खे असां ॾिसी सघंदा आहियूं, लेकिन वो दिव्य दृष्टि जो दाता परमात्मा। अगरि सम्झो बाबा चए थो मां तव्हांखे पंहिंजे असली रूप जो साक्षात्कार कराए छॾियो, तव्हांखे मां पंहिंजो असली रूप ॾेखारियां, त तव्हां सम्झी न पाईंदव, छो जो मां त बिंदी आहियां, तव्हां आत्मा बि बिंदी आहियो। सभी मनुष्य आत्माउनि जो रूप हिकु जहिड़ो। अगरि असांखे दिव्य दृष्टि मिली ऐं असां सभिनि आत्माउनि खे ॾिसी सघूं त बिंदी 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 जीअं मथे तारा चमकंदा आहिनि, उहा धरती जो सितारा असां आत्माऊं आहियूं। अति सूक्ष्म सितारे मिसल आत्मा लिखाए में ॾींदी आहे, लेकिन आत्मा पंहिंजे शरीर खे ॾिसी सघंदी आहे, शरीर पंहिंजी आत्मा खे न ॾिसी सघंदो आहे। असां हिक ॿिए सां ॻाल्हायूं था, असांजी आत्मा हिक ॿिए खे ॾिसी थी सघे, लेकिन असां आत्माऊं पंहिंजे हिन शरीर रूपी अख सां न ॾिसी सघंदा आहियूं। त बाबा हाणे असांखे सभु सम्झाइणी छो था ॾियनि, छो जो सभिनि खां मुख्य ॻाल्हि, माण्हू भले अॼु उन्नति में केतिरी बि प्राप्ति थो करे, केतिरो बि धन थो कमाए, केतिरो बि वॾियूं वॾियूं बढ़िया बढ़िया चीज़ूं थो ठाहे, लेकिन मुख्य ये चीज मनुष्य आत्मा खे हिन समय पतो न आहे कि आखिर मुंहिंजो शरीर हलंदो कीअं आहे। शरीर जा ऑर्गन्स जेका पाण रोटी था खायूं, डाइजेशन थो थिए, कीअं कचिरो थो ठहे, कीअं कचिरो निकिरे थो, कीअं शरीर जो हर अंग कमु थो करे, कीअं असांखे अलॻि अलॻि वीचार था अचनि, असां निर्णय था करूं। आखिर हिन शरीर में जेकी रहण वारी आत्मा आहे वो काथे रहंदी आहे, कीअं ॾेखारे में ॾींदी आहे, कीअं एॾे वॾे शरीर खे एतिरी नंढी आत्मा हलाए थी, जंहिंजे न हुजण सां इहे शरीर मुर्दो आहे, माण्हू घर में रखंदा बि न आहिनि। हाणे आत्मा निकिरे त सोचंदा आहिनि हा बसि निकिरी वई, हाणे कॾहिं हुनखे संस्कार करे छो, रखंदा बिना आत्मा जे शरीर मां बदबू अचण लॻी वेंदी आहे। त आत्मा जेसि ताईं शरीर में आहे तेसि ताईं शरीर बि हले थो ऐं हुनजो अंदरि सॼो कमु बि हले थो, शरीर जे अंदरि जेको बि कमु थींदो आहे। डॉक्टर सां बि इंजीनियर जेका बि डॉक्टर आहिनि, जेका बि माण्हू शरीरनि ते रिसर्च कंदा आहिनि, शरीर कीअं थो हले, उहो सिर्फ़ु ईअं ॿुधाए सघंदा आहिनि हा असांजो हथु ईअं थो हले, अंदरि डाइजेशन ईअं हलंदो आहे, पेर में ईअं ईअं हड्डियूं आहिनि, हिन कारण सूर थो थिए ईअं, लेकिन आत्मा कीअं हिन पूरे शरीर खे हलाए थी उनजे बारे में त कोई बि न ॼाणंदो आहे। वॾा वॾा विद्वान पंडित हुजनि, चाहे सन्यासी हुजनि, चाहे साइंटिस्ट डॉक्टर्स हुजनि। हाणे बाबा चए थो तव्हांखे इहे ई ॻाल्हि न पतो आहे, तव्हां हेॾा वॾो दुनिया में एॾी पढ़ाई यादि करो था, हेॾा डिग्रियूं प्राप्त करो था, अलाए छा छा टाइटल पंहिंजे पाण खे ॾिना अथव, लेकिन तव्हांखे त इहो ई न पतो अथव कि तव्हांजी आत्मा अंदरि वेठी किथे आहे, उहो ॾेखारे में कीअं ॾींदी आहे, उहो असुल मां आत्मा आई किथां आहे, हुनजो असली घर कहिड़ो आहे, चईंदा आहिनि मथां आहे। मथां ॾिसो साइंटिस्ट माण्हू एॾो मथे वञी करे अलाए चांद ते घर था ठाहिनि, इहे था करनि, लेकिन असां आत्मा जो मथां किथे आयासीं इहे त उहो न ॼाणे सघिया आहिनि न अञा ताईं, त फालतू धन था ख़र्च करनि न, कम से कम इहे त ॼाणनि कि आखिर मथां माण्हू चईंदा आहिनि भॻवानु मथे आहे, स्वर्ग मथे आहे, स्वर्ग में वञी ॾेखारिनि न, मथे त वञनि था, मथे आत्मा परमात्मा कीअं रहंदा आहिनि, किथे रहंदा आहिनि, हिते वञी ॾेखारिनि न। पर बाबा चए थो ॾिसो मनुष्य केतिरी बि उन्नति करे, केतिरो बि पंहिंजे पाण खे वॾो चए, लेकिन परमात्मा जे हिसाब सां असां सभु केरु आहियूं, बेसमझ बुद्धू आहियूं।
जी आत्मा परमात्मा खे न ॼाणियो त पोइ छा ॼाणियो? कुछ भी न ॼाणियो। जॾहिं असां आत्मा परमात्मा जो ज्ञान, मां आत्मा कीअं ॾेखारे में ॾींदी आहियां, काथे रहंदी आहियां, परमात्मा काथे रहंदो आहे, कीअं परमात्मा पूरी सृष्टि जो कम थो करे। अॼु हर धर्म वारा हुन निराकार खे हर समय कहिड़े न कहिड़े काम जे लाइ यादि था करनि। परमात्मा जहिड़ो बिज़ी आत्मा ॿी कोई हूंदी? असां त चऊं था असांखे कमु आहे, एॾो टाइम नथो मिले, सिर्फ़ु घर जो कमु धंधो ॿारनि खे संभालण में हिते आत्मा एॾी व्यस्त थी वई आहे। और परमात्मा पूरी सृष्टि जी आत्माउनि खे संभालंदो आहे, प्रकृति जी बि आवाज़ ॿुधंदो आहे। प्रकृति बि त दुखी थींदी आहे न। हाणे हवा हले थी त हवा में बि कुझु त सूक्ष्म जान आहे। पाणी बहे थो त पाणी में बि सूक्ष्म जान त आहे। पेड़ वधनि था, धरती में असां बीज था बोयूं, पेड़ वधनि था त धरती में बि सूक्ष्म जान आहे, पेड़नि में बि सूक्ष्म जान हूंदी आहे। ईअं आसमान में ॾिसो बादल, आसमान, सूर्य आदि कीअं, ये त ग्रह आहिनि जो ईअं चकर थो, लेकिन हिननि में बि पंहिंजे पाण ई घुमनि था, करनि था, त सूक्ष्म जान त प्रकृति में बि आहे। त बाबा चए थो प्रकृति बि दुखी थींदी आहे। बसि असां पाणी में एॾो कचिरो था विझूं त पाणी बि दुखी थींदो आहे, धरती बि दुखी थी थिए। हाणे धरती बि एॾो, असां एॾा सारा मनुष्य आत्माऊं हिते रहूं था, एॾी सारी चीजूं ठाहियूं था, एॾो नुक़सान था करूं, पेड़नि खे कटे त उन्हनि खे बि दुख थींदो आहे। लेकिन मनुष्य आत्मा हाणे ईअं चयो आहे की हुनखे त पंहिंजनि ख़ुदि जे घर वारनि जी मनुष्य आत्माउनि जो दुख नथो ॾेखारे में ॾिए त प्रकृति जो दुख काथे ॾिसंदो? हो जीव जंतु जानवरनि जो दुख कीअं सम्झी सघंदो? लेकिन परमात्मा खे सभिनि जे दुख जी आवाज़ पहुचंदी आहे। बाबा चए थो तव्हांजो भक्ति मार्ग में शोर शराबो करे, रड़ियूं मारे करे मूंखे सॾु कंदा आहियो न, उहा आवाज़ मूं वटि न ईंदी आहे। लेकिन तव्हांजे मन जी आवाज़ मूं वटि ईंदी आहे। जॾहिं असांजो मन ॾाढो दुखी थी वेंदो न, जॾहिं ॾाढो परेशान थी वेंदा आहियूं मन सां, जॾहिं मां हुन भॻवान खे यादि कंदी आहियां, भले मूंखे हुनजो रूप न पतो आहे, लेकिन अंदरि जॾहिं मां आत्मा सॾु थी करां इहो बि न पतो, लेकिन अंदरि जॾहिं उहो दुख जी आवाज़ हूंदी आहे न, उहो परमात्मा ताईं पहुचदी। लेकिन चाहे तव्हां केतिरा बि झांझ वॼायो, ताड़ियूं वॼायो, नचो ॻाओ, भॻवान जे साम्हूं माण्हू कोई डांस बि कंदा आहिनि, भक्ति में त भक्ति जा त नाच गाना आहिनि, लेकिन इहे सभु शोर शराबो बाबा वटि न पहुचंदा आहिनि परमात्मा। चाहे त केतिरा बि जोर जोर सां रड़ियूं मारे करे सत्संग करो, घंटा वॼायो, त बाबा त हिननि खे चईंदा आहिनि जीअं सुबुह सुबुह जो सृष्टि ते बैंड बाजा वॼंदा आहिनि। कोई काथे रड़ियूं कंदो आहे, कोई काथे घंटा वॼाईंदो आहे, कोई छा थो करे। लेकिन जेकी आत्मा मन सां मूंखे यादि कंदी आहे, पहिरियों त असांखे न पतो हुयो मन काथे आहे, हाणे त असांखे पतो आहे न, मां आत्मा आहियां, मुंहिंजी आत्मा जी टे शक्तियूं मन बुद्धि संस्कार आहिनि। मां आत्मा ई शरीर खां कर्म कराइण वारी शक्ति आहियां। हाणे बाबा चए थो पहिरियों त तव्हांखे न पतो हुयो, हाणे त जॾहिं स्वयं खे मां आत्मा हुन पंहिंजे परमात्मा बाप खे यादि थी करां, ऐं हुनखे सभु ॻाल्हियूं जेकी बि दुख जी आहिनि, परेशानी जी आहिनि, या कहिड़ी बि ॻाल्हि मां हुन सां करां थी, जॾहिं हिन स्थिति में स्थित थी करे असां परमात्मा खे यादि करे हुन सां ॻाल्हियूं कंदासीं न, उहा आवाज़ हुन ताईं पहुचंदी अथसि। छो जो परमात्मा परम धाम में रहण वारो आहे न, वो निराकारी दुनिया आहे, उते शरीर त आहे न। हिते त असांखे शरीर आहे त असां मुख सां जेको आवाज़ कढी ॻाल्हायूं था, जेको आवाज़ कढी भॻवान खे यादि था करूं, हुन जा सत्संग कीर्तन भॼन आदि ॻायूं था, उहो मुख सां था ॻायूं न। अंदरि आत्मिक स्थिति में स्थित थी करे मन जी आवाज़ नथी पहुचंदी अथसि, मुख वारी आवाज़ भॻवान वटि न पहुचंदी अथसि। छो जो हिन खां मथे पंहिंजे संकल्पनि जी आवाज़ पहुचंदी आहे, और संकल्प ॾाढी तीव्र गति सां पहुचंदो आहे। हाणे हिते मां कंहिंजे लाइ वीचार कयो कुझु, ऐं उहो भले उहो आत्मा काथे विदेश में बि वेठी हुजे,
लेकिन मां मन सां शक्तिशाली संकल्प कयो त उहो हाणे हाणे हुन वटि पहुची वेंदुसि। ॾिस कॾहिं कॾहिं असां ईअं सोचंदा आहियूं तुरंत फोन अची वेंदो आहे कंहिंजो, ॾिस चईंदा आहिनि अरे मां त तव्हांखे हाणे हाणे जस्ट यादि कयो ऐं तव्हां फोन कयो। तव्हां यादि कयो ऐं हुन वटि संकल्प पहुची वियो हुन हाणे हाणे फोन कई। सभिनि खां तीव्र गति जो सां केरु वेंदो आहे, संकल्प वेंदो आहे असांजो। ऐं उहो संकल्प जो शक्तिशाली जो एकाग्र मतिलबु हुन संकल्प में कोई मिक्सचैरिटी न हुजे, हिकदमि शुद्ध हिकु ई संकल्प। हीअं ई जॾहिं असां हुन हिक जी ई यादि में एकाग्र थी करे पंहिंजी मन बुद्धि खे एकाग्र करे करे शांति सां जॾहिं असां मन हुन में लॻाईंदा आहियूं परमात्मा में, ऐं हुनखे पंहिंजी कोई दुख जी ॻाल्हि या कोई अहिड़ी परेशानी जी ॻाल्हि या कोई बि ॻाल्हि चईंदा आहियूं त भले बाबा परम धाम में वेठा आहिनि, लेकिन असांजी मन जी आवाज़ हुन वटि पहुचंदी अथसि। पोइ उहो भले हुते वेठे वेठे असांजी मदद करे। त परमात्मा खे अहिड़ी मन जी आवाज़ूं पूरी दुनिया मां मथे त वेंदियूं आहिनि, लेकिन ॾाढियूं घटि वेंदियूं। छो जी असांजो मन बुद्धि ॾाढी सारी ॻाल्हियुनि में व्यस्त हूंदो आहे न, फालतू ॻाल्हियुनि में हीअं भई परमात्मा विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ आहे, लेकिन जीअं आत्मा हुनखे मन सां यादि कई उन जी मदद जे लाइ उहो सदा हाज़िर रहंदो। त परमात्मा त सभिनि खां वॾो गृहस्थी आहे। त चऊं था असांखे कमु एॾो कमु आहे, असां बिज़ी आहियूं, लेकिन सभिनि खां वॾो गृहस्थी केरु आहे? परमात्मा। परमात्मा जी पूरी विश्व जी सर्व आत्मायूं हुनजा ॿार अथसि। पर दुनिया में माण्हू चवनि था असां भॻवान आहियूं, असां जगत जा गुरू आहियूं, असां फलाणो आहियूं फलाणो आहियूं। माण्हू बि उन्हनि खे भॻवान सम्झी करे पूजनि था, बसि हिननि जे सवाइ असांजो कोई न आहे, चाहे कोई मूर्ति चाहे कुझु बि कीअं बि करे, लेकिन वो सभु थोड़ी थी सघंदा आहिनि। जगत जो गुरू भॻवान मतिलबु जेको सभिनि जो हुजे, जंहिंजे मन में तुंहिंजो मुंहिंजो धर्म जो, शरीरनि जो, लिंग जो, जीअं स्त्री आहे या पुरुष आहे या ॿार आहे, हीअं न। भॻवान मतिलबु जेको पंहिंजी शरीर न हुजे, जंहिंखे जॾहिं शरीर न हूंदो तॾहिं ई उनजी आत्मा में सभिनि जे लाइ हिकु रस भावना हूंदी। छो जी अगरि आत्मा शरीर वठंदी आहे न, ॾिसो शरीर वठण खां पोइ मनुष्य आत्मा सभिनि खां पहिरियों त स्त्री पुरुष में फसी वेंदी आहे, भई छोरो छोरी ऐं माई भाई आहे। ॿियो ॿी ॻाल्हि पोइ धर्मनि में फसी वेंदी। पोइ हुन खां पोइ अगरि भॻवान बि शरीर वठे त हुनखे जन्म ॾियण वारा हुन खां वॾा थी वेंदा, उनजी आज्ञा उहो पहिरियों मञंदो, उहो जो चवनि। त पोइ इहे सभु ॻाल्हियूं बाबा खे ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। चईंदो अगरि मां बि शरीर वठां त पोइ अगरि मां सभिनि जे लाइ सुठो करणु चाहियां त माण्हू त पहिरियों इहे ॾिसंदा न, हा भई फलाणे धर्म जो इहो माण्हू सभिनि दुनिया जे लाइ सुठो थो करे, धर्म जी ॻाल्हि अची वई न। पोइ अगरि भॻवान शरीर वठे लेकिन सभिनि जो भलो करे, लेकिन सभु धर्म वारा मञनि बि त सही कि हा हिन धर्म वारो इहो भाई असांजो भलो करे। पोइ अगरि हुनजा माउ पीउ चवनि न तूं पहिरियों हिननि जो भलो कर, हिननि जो न, त हुनखे उहो बि मञिणो पए। इन करे भॻवान चए थो मां शरीरनि जे झंझट में ईंदो ई न आहियां। ऐं शरीर वठण खां पोइ शरीर जी बि गृहस्थी हूंदी आहे, शरीर खे खाराइण पीआइण सनान आदि, हुनखे कपिड़ा आदि, इहे हिन में बि त टाइम वेंदो आहे न। माण्हुनि जी गृहस्थी त आहे, ॿार धंधो धोड़ी त आहे, लेकिन ख़ुदि जी शरीर जी बि गृहस्थी थी वेंदी आहे, हुन में बि टाइम ॾियणो पवंदो आहे। शरीर खे हलाइण लाइ बि हुनजी साफ़ सफ़ाई, हुनखे खिलाइण पीआइण कपिड़ो वठो सभु खपे न। इन करे भॻवानु अहिड़े झंझट में ईंदो ई न आहे, शरीर वठंदो ई न आहे ख़ुदि जो। भई ब्रह्मा जो शरीर बि लोन में वठंदो आहे, उहो बि असांखे सिर्फ़ु ज्ञान ॾियण लाइ, भई मां पंहिंजे ॿारनि खे सम्झ त ॾियां, तव्हां एॾो भक्ति में दुखी था थियो, लेकिन मां तव्हांखे एतिरी सहज समझ थो ॾियां कि हाणे हिन महिनत खां मां तव्हांखे छुड़ाइण चाहींदो आहियां। छो जी मुंहिंजा ॿार, मां सुख जो सागर, शांती जो सागर, ख़ुशियुनि जो सागर,
और मुंहिंजा ॿार मूंखां ई सुख शांति भीख था मांगनि भक्ति मार्ग में, तूं असांखे हीअं ॾे ॾे ॾे। त परमात्मा हाणे आयो आहे, असांखे स्मृति थो ॾियारे कि तव्हां आत्मा आहियो, तव्हां मुंहिंजा ॿार आहियो, त अधिकार सां मूंसां तव्हां उहो वठी सघंदा आहियो। मांगो न, हीअं चओ मां सुखी आत्मा आहियां, मैं सुख जे सागर परमात्मा जी संतान, मां सुखी आत्मा आहियां, मूंखे कहिड़ी ॻाल्हि जी कमी न आहे, मैं सदा ख़ुशि रहण वारी आत्मा आहियां, मैं सदा शांत रहण वारी आत्मा आहियां। मुंहिंजे जीवन में कोई दुख अशांति जी कोई ॻाल्हि आई ई न, मूंखे पतो ई न आहे कि दुख शांति थींदी छा आहे, छो जो मुंहिंजो भाउ सुखनि जो सागर शांति जो सागर आहे। इहे घड़ी घड़ी पंहिंजे पाण खे हाणे यादि ॾियारो, स्मृति ॾियारो। त भाव चए थो जीअं जीअं तव्हां ख़ुदि खे यादि ॾियारंदो, छो जो असल में त तव्हां आहियो, लेकिन तव्हां ख़ुदि खे भुलिजी विया आहियो। इहे याददाश्त ॾियण मां तव्हांखे हाणे मथां खां हेठि आयो आहे। इहे ई याददाश्त ॾियण लाइ मां ब्रह्मा जो तन लोन वठी करे तव्हांखे हाणे इहे सम्झ थो ॾियां कि हाणे महिनत सां मुक्त थियो, घड़ी घड़ी मूंसां कुझु मांगो न, तव्हां मुंहिंजा ॿार अधिकारी आहियो। अधिकार छा चऊं, ही परमात्मा अहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे, हीअं हीअं थियो, हीअं हीअं थियो। जीअं ॿार माउ पीउ खे चवंदा आहिनि, उअं ई तव्हां स्वयं खे आत्मा सम्झी करे मूंखे पीउ जे संबंध में अधिकार सां सभु चओ। स्वयं खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो। छा मीठे मीठे सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना मन बुद्धि संस्कार ऐं सर्व कर्मेंद्रियनि खे नीति प्रमाण हलाइण वारा स्व ते राज्य अधिकारी ठहो। माण्हू ॿियनि जे मथां हुकुम हलाईंदा आहिनि, ॿियनि जे मथां कंट्रोल करणु चाहींदा आहिनि, पर परमात्मा चए थो पहिरियों त स्व जे मथां अधिकार करो, पहिरियों स्व खे कंट्रोल करो। आत्मा पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि खे हर कर्मेंद्रिय खे पंहिंजे कंट्रोल सां हलाए। मन खे उहो जो चए तो हाणे इहो सोचदे त ये सोचदे, ये फालतू ॻाल्हियूं न सोचदे। पोइ बुद्धि उन रीति निर्णय करे, हुनजो संस्कार हुन रीति हलनि, हुननि जी हर कर्मेंद्रिय हुन आत्मा जे ऑर्डर में हले। आत्मा चए ये ॻाल्हि कन न ॿुध, मतिलब न ॿुधंदो कन, ॿुधाए में ईंदी, लेकिन आत्मा चई कन न ॿुध। जीअं असां ॿियनि जे मथां हुकुम हलाईंदा न, तोखे चयो न उहो कुझु बि करे तूं चुप रहो। ईअं ई असांखे बि पंहिंजी मन बुद्धि कर्मेंद्रियनि ते संस्कारनि ते हुकुम हलाइणो आहे। तोखे चयो न कि साम्हूं वारो कुझु बि चए मुख तूं कुझु न ॻाल्हाईंदे, छो जो माण्हू चईंदा आहिनि न मां कुझु चइण न पियो चाहियां, लेकिन मुंहिंजो मुंहुं हली वियो, मुंहिंजा कन होॾे हली विया, कननि ॻाल्हियूं ॿुधियूं, मां ॾिसण न पियो चाहियां, लेकिन अख होॾे हली वई। त बाबा चए थो हाणे पहिरियों स्व जे मथां अधिकारी ठहो। स्व अधिकारी आत्मायूं पंहिंजे योग जी शक्ति सां, मतलब परमात्मा खे यादि करे, परमात्मा जी शक्ति द्वारा हर कर्मेंद्रियनि खे ऑर्डर जे अंदर हलाईंदियूं। न सिर्फ़ स्थूल कर्मेंद्रियो, लेकिन आत्मा जी जो सूक्ष्म कर्मेंद्रिय मन बुद्धि संस्कार उहे बि आत्मा जे ऑर्डर में हलंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि नीति प्रमाण डायरेक्शन प्रमाण हलंदा आहिनि, उहो कॾहिं बि संस्कारनि जे वश थी करे कॾहिं बि उल्टो सुल्टो कमु न कंदा आहिनि, संस्कारनि खे बि पंहिंजे वश में रखंदा आहिनि। श्रेष्ठ संस्कार प्रमाण जीअं परमात्मा जो संस्कार आहिनि, उहे ई पंहिंजा संस्कार ठाहे करे हलंदियूं आहिनि। स्व अधिकारी आत्मायूं पंहिंजे सपने में बि धोखो न खाए सघियो, एतिरो हुन आत्माउनि में शक्ति हूंदी आहे। उन्हनि आत्माउनि खे शक्ति केरु ॾींदो आहे? परमात्मा। कीअं ॾींदो आहे? छो जो उहा आत्मा घड़ी घड़ी पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदी आहे, त स्व राज्य अधिकारी आत्मा ठही वेंदी। स्लोगन आहे
निर्माणता जी विशेषता खे धारण करो त सफलता मिलती रहंदी। हाणे निर्माणता जी विशेषता खे असांखे धारण करणो आहे। निर्माणता ठाह, निर्माणता मतलब झुकण न, निर्माणता मतलब सभिनि खे साथ पंहिंजे वठी हलणु। कोई बि कमु करो त सभिनि जी राय वठो, नंढनि जी बि वठणी खपे। ईअं न अरे हे त वॾनि जो कमु आहे नंढनि जो छा, जॾहिं नंढनि खे बि तव्हां हुन कम में इन्वॉल्व करो था त हुननि जी बि राय वठणी खपे। पोइ जीअं बि ॾियनि पोइ हुननि खे युक्ति सां हुनखे सम्झाइबो कि तव्हां हीअं ॿुधायो लेकिन हिन में इहे कमी आहे इन करे हीअं कंदासीं। त जॾहिं असां सभिनि खे साथ वठी हलंदासीं त असांजे जीवन में सदा सफलता अची वेंदी। छा ओम